वकीलन जे एहतजाज इतला तो सिंध हुकूमत SSP हैदराबाद फारूक लंजार के मोकल दे छड़ी। बाईपास ते लगल धरणो 3 ॾींहं बि खत्म। ट्रैफिक बहाल। SSP के ज़ाती मसरूफियतुनि जो सबब ॼाणाए मोकल रवानो कयो वियो। नोटिफिकेशन जारी। चार्ज SSP टंडो मोहम्मद खान हवाले। SSP के मोकल ते रवानो करण बाद कराची बार हड़ताल जो ॾिनल सॾु वापसि वठी छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जो 5 ॾींहनि वारो दौरो मुकमल करण खां पोइ वतन वापसीअ लाइ रवानो। दौरे दौरान सदर ज़रदारी चीनी सदर शी जिनपिंग ऐं प्रीमियर लीग चियांग सां मुलाक़ातूं कयूं। सदर चीनी शहर हार्बन में 9 एशियन विंटर गेम्स जी इफ्तिताही तकरीब में भी शिरकत कई। सदर जे दौरे दौरान पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जी यादाश्तुनि ते सयूं कयूं वयूं। बनू में पुलिस चौकी ऐं अमन कमेटी जे आफिसनि ते दहशतगर्दनि जा हमला। 2 एहलकारनि समेत 5 ॼणा मारिजी विया। सूबाई घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां दहशतगर्दनि जे हमलनि जी मज़म्मत। रिपोर्ट तलब। सिक्योरिटी फोर्स जी उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े दत्ताखेल में कार्रवाई। दहशतगर्दी में मुलविस अफ़गान शहरी मारिजी वियो। आजविल दहशतगर्द जी लुकमान खान उर्फ नुसरत नाले सां सुञाणप। पाकिस्तानी इख़्तियारनि अफ़गानिस्तान सां लाश हवाले करण लाइ राब्तो। ISPR जो चवणु आहे त लुकमान खान उर्फ नुसरत जी मौत जहिड़ा वाक़िया पाकिस्तान में दहशतगर्दी में अफ़गान शहरनि जे मुलविस हुअण जा नाक़ाबिले तरदीद सबूत आहे। उमीद आहे त अफ़गान उबूरी हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारियूं पूरी कंदी। सिंध हुकूमत थर्ड डेज़र्ट ट्रेन सफ़ारी शुरू करे छॾी। पहिरीं ट्रेन कैंट स्टेशन खां थरपार्क लाइ रवानी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह ट्रेन जो इफ़्तिताह कयो। ट्रेन हैदराबाद मीरपुर छोड़ खां थींदे पर्ची जे वेल ते पहुचंदी। सिंध जे सीनियर वज़ीर शजील इनामनि जी हिदायतुनि ते रोड सेफ्टी कमेटी तरफ़ां ट्रैफिक कानून जी भञकड़ियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं। रोड ते ओवरलोडिंग ओवर स्पीडिंग ऐं गैर मयारी कमर्शियल गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। 33 गाॾियुनि जी जांच। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम अहमद चयो आहे त ट्रैफिक कानूननि जी भञकड़ियुनि खे रोकण लाइ कमेटी सूबे में ओचितो चेकिंग करे रही आहे। ट्रैफिक कानून जूं भञकड़ियूं इंसानी ज़िंदगियुनि लाइ ख़तरो बणिजी सघनि थियूं। सिंध हुकूमत सख़्त कार्रवाइयूं करे रही आहे। ओवरलोडिंग ओवर स्पीडिंग या गैर मयारी गाॾियुनि खे रोडनि ते बर्दाश्त न कयो वेंदो। आम चुनाव में मुबैना धांधली खिलाफ GA कारो ॾींहुं मल्हाए रही आहे। सांगड़ मिठी उमरकोट शाहपुर चाकर शहदाद कोट सहित मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। अॻवान जो चवणु आहे त 8 फरवरी ते आम चूंडनि में दाख़िली करे जमहूरियत ते वार कयो वियो आहे। हुकुमरान अवामी मैंडेट जे उबतड़ इक़्तिदार ते कब्ज़ा आहिनि। केटी बंदर सां कुकड़ियुनि जे फार्म ते कम कंदड़ पोरियत बेदर्दी सां क़त्ल। फार्म मालिक अजरो घुरण ते पोरियत बाज़ अली बख्शी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। दादू में सेप्को ऑपरेशन दौरान गाड़ी जे टक्कर में ज़ख्मी थियल औरत फौत। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंदस हाईवे ते लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त पीसण औरत सेप्को अमले जी गाड़ी ते टक्कर लॻण सबब फौत थी आहे। मुलविस के ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। गोसपुर जे कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। ड्रोन हमले में 2 ॾोहारी मारण ऐं 2 खे ज़ख्मी करण जी दवा। 2 मुग़वी बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त 2 धाड़ेलनि खे मारे शहीद पुलिस एहलकार मज़हर मशहूरी जे क़त्ल जे क़रार कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान 2 मुग़वी बि बाज़ियाब कराया विया आहिनि। ओबावड़े भरिसां रूंती जे कचे में रेंजर्स ऐं पुलिस तरफ़ां धाड़ेलनि जो घेरो वधीक तंग। धाड़ेलनि जे टोलनि खे तरफ़ां जदीद हथियारनि सां एहलकारनि मथां हमला। पुलिस ऐं रेंजर्स तरफ़ां बि ड्रोन ज़रिए ॾोहारनि जी थाकनि ते फायरिंग। केतिरा ई धाड़ेल ज़ख्मी थियण जा इतला। SSP घोटकी समीला सूमरे जो चवणु आहे त पुलिस एहलकारनि जा हौसला बुलंद आहिनि। ॾोहारनि जे ख़ात्मे ताईं कचे में कार्रवाई जारी रखंदी।
कराची जे इलाइक़े कोरंगी क्रॉसिंग वटि डंपर जो मोटरसाइकिल खे टक्कर, 3 ॼणा फोत। मचरल शहरनि डंपर खे बाहि ॾेई साड़े छॾियो। जबल की वनडे सीरीज की पहली मैच में पाकिस्तान न्यूज़ीलैंड आमू साम्हूं।